तहरीक इंसाफ गैर कानूनी परडेही फंडिंग में मुलविस इमरान खान जो कसमनामो कूड़ो करार। इलेक्शन कमीशन 8 वरहनि खां हलंदड़ तारीख़ी केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पीटीआई खे शोकास नोटिस जारी। वोटन क्रिकेट ऐं ब्रिस्टल सर्विस जा फंड गैर कानूनी करार। इलेक्शन कमीशन तरफ़ां जारी कयल फ़ैसिले में चयो वियो आहे त तहरीक इंसाफ 34 परडेहिन 351 कारोबारी इदारनि ऐं कंपनियुनि खां गैर कानूनी फंड हासिल कया। पीटीआई खे अबराज ग्रुप समेत परडेही कंपनियुनि खां फंड मिलिया। इलेक्शन कमीशन खां 16 अकाउंट लिकाया विया। अमेरिका मां LLC खां फंडिंग हासिल कई वई। ॼाणी वाणी गॾियल अरब इमारात जी कंपनी ब्रिस्टल इंजीनियरिंग खां पाबंदी मढ़ियल फंड हासिल कया विया। इमरान खान जो कसमनामो बि कूड़ो साबित थी वियो आहे। छो न तहरीक इंसाफ जा पाबंदी मल फंड ज़ब्त कयो वञनि। ये था कि 2 हिस्से थे केस के। पहला हिस्सा था कि क्या ये केस फॉरेन फंडिंग का है। पहले दिन से सबने जो पीटीआई का मौक़िफ़ था कि फॉरेन फंडिंग नहीं है। आज इस इलेक्शन कमीशन ने, जिससे हमें कोई तवक्को ही नहीं थी, सच्ची बात है, ये भी सारा कुछ करके ये भी इसी नतीजे पे पहुंचे हैं कि फॉरेन फंडिंग नहीं थी। नंबर 2, अब इन्होंने कहा है कि 16 अकाउंट्स ऐसे हैं जो पीटीआई की सीनियर लीडरशिप ने खोले लेकिन वो डिक्लेयर नहीं किए गए। हमारा मौक़िफ़ पहले दिन से ये है कि वो पीटीआई या इमरान खान ने वो केसेस जो हैं, वो जो अकाउंट्स हैं वो नहीं खोले थे। वो जो अकाउंट 16 अकाउंट्स हैं उनका पीटीआई से जो था वो इमरान खान के डायरेक्ट लिंकेज में नहीं है। वो जब हमें नोटिस अब मिला है, अब पहली बात तो तय हो गई कि फॉरेन फंडिंग नहीं है। तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन के फैसले के रद्द करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में वञण जो ऐलान। फवाद चौधरी ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट जे फैसले जी भञकड़ी कई। समूरियुनि सियासी पार्टियुनि जी फंडिंग जो फैसलो गॾु ॿुधाइणु घुरिजे हा। जेको न थियो आहे, फैसले मां साबित थी वियो त लाडलनि खे बचाइण जी कोशिश कई पई वञे। इलेक्शन कमीशन जो फैसलो दुरुस्त नाहे। फंडनि लाइ समुंड पार पाकिस्ताननि ते भाड़ियो वेंदो। इमरान खान सादिक अमीन न पर करप्ट ऐं चोर साबित थी वियो आहे। कप्तान खे इस्तीफ़ा ॾेई पार्टी नज़रियाती कारकुन हवाले करणु घुरिजे। अॻूणे वज़ीर आज़म ते सभु इल्ज़ाम साबित थी चुका आहिनि। पीटीआई में रहीम चेंज थियणु घुरिजे। हक़ ऐं बातिल जी जंग में सचाई जी सोभ थी आहे। हुकूमत तरफ़ां तहरीक इंसाफ मुल्क जी सभ खां वॾी चोर पार्टी करार। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो इमरान खान जे ॾोहनि तस्दीक आहे। चोर कूड़ ऐं फॉरेन फंडिंग मनी लॉन्ड्रिंग 8 सालनि खां पोइ आख़िरकार पकड़िजी पियो आहे। मरियम औरंगज़ेब इमरान खान फॉरेन फंडिंग केस दॿाइण जी हर मुमकिन कोशिश कई। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां हक़ीक़तूं साम्हूं अची वियूं आहिनि। इमरान खान चोर ऐं तहरीक इंसाफ सभ खां वॾी चोर पार्टी आहे। शाहिद खाकन अब्बासी इमरान खान सादिक अमीन न रहियो आहे। कसमनामो बि कूड़ो निकितो। कानून में पढ़ी फंडिंग हासिल करण ते पाबंदी आहे। खुरम दस्तगीर खान सिंध सरकार तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान के नाअहल करार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। साबित थी वियो आहे त इमरान खान क़ौम सां धोखो कयो आहे। शदीद दबाव बावजूदि इलेक्शन कमीशन बिना ख़ौफ़ ऐं आइन मूजिबि फ़ैसिलो कयो आहे। इमरान नियाज़ी जे कसमनामे खे कूड़ो करार ॾिनो वियो। कप्तान खे फौरी तौर नाअहल करार ॾिनो वञे। शर्जील मेमन अमरीका मुख़ालिफ़ इमरान नियाज़ी अमरीका जी फंडिंग ते सियासत कंदो रहियो आहे। कसमनामो कूड़ो साबित थियण खां पोइ इमरान खान सादिक अमीन नाहे नासिर शाह। वफ़ाक़ी सरकार जी वज़ारती कमेटी तरफ़ां केटी बंदर जो दौरो। शहरी रहमान जी अॻवानी में टीम तरफ़ां इलाइक़े जो फ़िज़ाई मुआइनो। DC ठठे तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीरनि जी टीम खे बरसात जी तबाही बाबति ब्रीफिंग। शहरी रहमान जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत ते बरसात जे नुक़सान जो जाइज़ो वठी रहिया आहिनि। नुक़सान ऐं तबाही जो जाइज़ो वठी रिपोर्ट वज़ीर आज़म हवाले कई वेंदी। रिकॉर्ड बरसातुनि सबबि वॾी पैमाने ते नुक़सान थियो आहे। हुकूमत ॾुखे वक़्त में मुतासिरनि खे अकेलो न छॾींदी। सिंध काबीना तरफ़ां सिंध में बरसात सबबि फसलनि, रोडनि ऐं घरनि खे पहुतल नुक़सान जा तफ़सील तलब। कराची में बरसात सबबि तबाह थियल रोडनि जी फौरी तौर बहाली जो हुकुम। पीपल्स बस सर्विस जी 7 रूटनि जी मरम्मत लाइ 1.5 अरब रुपया जारी करण जी भी मंज़ूरी। नेब जे अॻूणे चेयरमैन जावेद इक़बाल खे गुम थियल माण्हुनि जी कमीशन जी चेयरमैनशिप तां हटाइण जी सिफ़ारिश मुअतल। इस्लामाबाद हाई कोर्ट धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾियो।
लाड़काणे में मिल्कीअ जे तकरार तां चाचे पंहिंजे भाइटे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। वाक़े खां पोइ धुरियुनि में छिकताण। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस्टो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक बबाड़ा फौत। पटीतनि में गैस्टो सबबि पीरसन हयाती विञाए वेठो। काचे में गैस्टो जे मर्ज़ सबबि वधीक हिकु ॿाड़ो फौत। अंग न वधी वियो। जैकोबाद में भी गैस्टो सबबि वधीक केतिरा ई ॿाड़ा अस्पताल भेड़ा।